लाहौर जी हिकिड़ी ATC अदालत जेको आहे उहो 9 मई जे केसिस में वरी सज़ा ॾेई छॾी सभिनी साॻियुनि खे ई, जेके बि यास्मीन राशिद चौधरी साहब इहे सभु जेके आहिनि उहे वरी अची विया उसमें। हुन में शामूद कुरैशी साहब खे वरी बरी करे वियो आहे। इंट्रस्टिंग थींदो थो वञे आहिस्ता आहिस्ता ई। पहिरें में त सिर्फ़ु जी माना वरी हिकिड़ी 10 साल 5 सालनि जी सज़ाऊं आहिनि ऐं 9 मई में ऐं हू चवनि था जेके इरफान सिद्दीकी साहब मुस्लिम लीग नून जा सेनेटर आहिनि चवनि था इहो न ॾिसो, तव्हां ॾिसो पिया त कंहिंखे मिली आहे ऐं ॿिए कंहिं मुल्क में हुजे हा त ईअं हुननि खे त अलाए छा करे छॾींदा अदालतूं। ॻाल्हि इहा त यास्मीन राशिद हिकिड़ी कैंसर पेशेंट आहे, उहा मुंहिंजे ख़्याल 78-79 जी आहे। ख़ुदा खे मञियो उहो बलवाई थींदी छा थींदी, सो इहो थियणो आहे न, इन में को अजीब ॻाल्हि न आहे। लेकिन इंट्रस्टिंग आहे, आईब्रोज़ रेज़ थियनि था त हीउ ॿियो केस आहे 9 मई जो जंहिंमें शामूद कुरैशी साहब खे बरी कयो वियो आहे। जी हा, बाक़ियुनि खे ठकाठक सज़ाऊं आहिनि। जी हा, पोइ भेरे शामूद साहब खे बरी कयो, पोइ हुनजे पुट खे बरी कयो वियो, जी हा, हिन दफ़े वरी शामूद साहब खे बरी कयो वियो आहे। हाणे ऐं चाहींदे न चाहींदे अगरि पाण अॼु मुर्तज़ा जतोई जेको ॻाल्हायो नौशेर फ़िरोज़ में, त हुन जेको एनालिसिस पंहिंजो तज़ियो ॾिनो पिए त भई हीअ जेके कुझु नाहिल थी विया आहिनि PTI जा, कुझु थींदा, इहा ॻाल्हि त असां सभिनी खे ख़बर आहे, पाण बि ॻाल्हि कंदा रहिया आहियूं। पर मुर्तज़ा जतोई चए थो त जेके बची ईंदा, जिन खे सज़ाऊं न ईंदियूं, जेके सज़ाऊं न ईंदियूं ऐं नाहिली खां बची वेंदा, उहो पोइ फॉर्वर्ड ब्लॉक ठाहींदा, यानी PTI में बि फॉर्वर्ड ब्लॉक ठहंदो ऐं उहो पोइ 27वीं आईनी तरमीम जी सपोर्ट हिमायत कंदो। हुन ते हाणे छा ॻाल्हायूं, ही सज़ाऊं आहिनि, सज़ाउनि जो छा मेरिट आहे छा न आहे, हाणे हुते छा केतिरो ॻाल्हायूं ऐं छा ॻाल्हायूं, सभिनी खे ख़बर आहे सज़ाऊं कीअं ईंदियूं आहिनि, छो ईंदियूं आहिनि।